बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वल्मुअमिनून वल्मुअमिनात बअदुहुम औलियाउ बअदिन यअमुरून बिलमअरूफ वयनहौन अनिल मुनकर सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। अजीज़ो भाइरो दोस्तों, मुझे कामिल पीर हादी रहबर सोने दिलबर जे सामो वेहण वारो, मुझे मुर्शिद कामिल सां निस्बत रखण वारो, मुझे हादी रहबर जो दीदार करण वारो, अल्लाह अव्हां जो मुंहिंजो अचण वेहण ॿुधण क़बूल ई मंज़ूर फरमाए। चल हिन दर खां अल्लाह असांखे दूर न फरमाए। चल हिन संगत में सलाहियल रखे। चल हिन यार सां मरण घड़ी ताईं निभाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। प्यारा भाइरो, दुनिया में बेशक अमल भला है, नमाज भली आ, हज भलो आ, खैरात भलिया, ज़कात भलिया, चंगाई जा कम सब भला है न, पर इनन सभनीन खां वधीक जेकरे का शय भलिया उहा वा चंगन जी संगत। हेड़न अल्लाह जे प्यारन जी संगत हज खां, खैरात खां, सदकन खां, ॿियन समूरन अमलन खां भली जेकरे का शय आहे सोहबत सालिह। बेशक अवां हज कयो, बेशक अवां सदका कयो, पर जे हज में थोड़ी बेअदबी थी वञे, मदीने वञो थोड़ी बेअदबी थी वञे त तव्हांजो सॼो सफ़र रायगान वियो। पर के अदब वारे सां गॾु हलिया वियो, सॼो सफ़र अदब में लॻी वियो। अहिड़ो सफ़र त कोन थींदो। जिंदगी तव्हां गुज़ारी, हिकिड़ा माण्हू आहिनि सुबुह जो उथनि था, मानी खाइनि था, कम ते वञनि था, नाश्तो करे कम ते वञनि था, शाम जो मोटी अचनि था, मानी खाई पंहिंजी संहिंजी सुम्ही रहनि था, वरी सुबुह जो उथनि था। उन्हनि खे न दुनिया जी ॾिणती, न आख़िरत जी, न ॿी कंहिं शइ जी चिंता हुआ। पर जॾहिं संगत सोली मिली थी वञे त उहे माण्हू जेके रब जो दर छॾे था वञनि, उन्हनि खे बि यादि अचे थो त यार नमाज़ बि पढ़णी आहे। छो सुस्त लॻा पिया? लाउन वारे जो हाल पूरो आहे, आवाज़ बि सोलो कोन थो अचे, पर तव्हांजो त आवाज़ अचे। सुभान अल्लाह। उन दुनिया में संगत जहिड़ी ॿी का चीज़ न आहे। सिंधीअ में चवंदा आहिनि, कारो बद जे कमरे सां रंग न मटाए, आदत ज़रूर मटाए। जेकॾहिं अमीर भली नाचीज़ हुजो, जे भलनि सां रंगिजी वेंदो त अमीर का चीज़ बणिजी वेंदा। अव्हां भली बेअमल हुजो, जे अमलन वारनि सां रंगिजी पवंदो त अल्लाह अव्हां खे बि बाअमल बणाए। सुभान अल्लाह। उन जो मिसाल, अव्हां हिते आया आहियो, हिते अचण खां अॻु में अव्हां जी सूरत कहिड़ी हुई? दिलबर साईं जी संगत खां पोइ अव्हां जी सूरत कहिड़ी? ॾाढी बि मिली, पटको बि मिलियो, छाजे लाइ? जो सोहबत सालिहन जी। हज़रत शेख सादी शिराज़ी रहमतुल्लाह तआला अलैह हिकिड़े ॾींहुं फरमाए थो त मुंहिंजे महबूब मूंखे मिट्टी ॾिनी जेका खुशबूदार हुई। उन मिट्टीअ खे मूं चयो त ओ मिट्टी, तूं त मिट्टी आई, तो में ही खुशबू कीअं आई? मिट्टी चयो। हाणे शेख सादी उन मिट्टीअ सां जेका कचहरी कई आहे, उहा शेर में बयान थो फरमाए तो गिले खुशबू दर हम्माम रोज़े, गिले खुशबू दर हम्माम रोज़े, गिले खुशबू दर हम्माम रोज़े, रसीद अज़ दस्त महबूबे बदस्तम। मुझे महबूब जे हथारों के हिकिड़ी मिट्टी मिली, उनमें खुशबूएं हुई। पोइ मूं मिट्टीअ खे चयो, बदो गुफ्तम के मुश्के या बीरी, बदो गुफ्तम के मुश्के या अमीरी, बदो गुफ्तम के मुश्के या अमीरी, के अज़बूए दिलावे जे
तो मस्तम ओ मिट्टी तो में ही सुगंध किथाई छा तू मुश्किलाई तू अंबुराई मिट्टी चवण लगी बगुफ्ता मन गिले ना चीज बूदम बगुफ्ता मन गिले ना चीज बूदम वलेकिन मुद्दते पागुल नशिस्तम चले थो त आऊं मिट्टी आया ना चीज मिट्टी आया पर कुछ घड़ियों गुलाब जे गुलन जी संगत में रही आई आया आऊं मिट्टी आया ना चीज आया पेरन जी पड़ी आया पेरन में रहण वारी आया हकीर मिट्टी पर कुछ घड़ियों गुलाब जे गुलन सा रही आई आया नचे सुभान अल्लाह जमाले हम नशी दर मन नजर कर जमाले हम नशी दर जमाले हम नशी दर मन नजर कर वगरना मन हमा के अस्तम मुझे यार जी निगाह इन्हें जी संगत इन्हें जी यारी मुखे अजीम बनाए छलियो वगरना दमा मिट्टी आया भाइरो अजीजो जेके दिल पर साईं जी कचहरी में अचो था मुझे कामिल पीर जी संगत में वेहो था वो दिल जे कनन सा बुधो जरे अमी मोहब्बत सा हिन संगत में ईंदायो वो याद रखो त अल्लाह जे वलियन जे दरन ता कने को खाली कोन वरंदो वेठो वेहो या परे वेहो हथ मिलायो या न मिलायो बस वली जी निगाह खजंदी तुझे चेहरे ते पवंदी क़यामत में इहो ॾिसण तुझे ला फ़ाइदेमंद थी वेंदो जो मदीने वारे साईं मुझे लजपाल नबी फरमायो क़यामत जो ॾींहुं थींदो रब करीम बांधन के फरमाईंदो हलो जन्नत ॾे अर्ज़ कंदा मौला कीअं जन्नत ॾे वञो जेके असां सां गॾु वेहण वारा खाइण पीअण वारा असां सां सफ़र करण वारा असां जी मजलिस में अचण वारा असां जे पाड़े में रहण वारा ओ मुंहिंजा रब इन्हनि खे बि छॾ त वठी वञो ईअं जन्नत न वेंदासीं तो जहन्नम में वञ मैदान महशर में वञ जेके बि सुञाणी गॾु वठी वञ ओ वली जहन्नम जे अंदर ईंदो पोइ चेहरनि खे ॾिसंदो चेहरनि खे ॾिसी न नालो न क़ौम न कबीलो न ज़ात न पात न ॼाण न सुञाण बसि चेहरनि खे ॾिसंदो चवंदो ही त मुंहिंजी कचहरीअ में अचण वारो चेहरो आहे चेहरनि खे ॾिसी फरमाईंदो ओ फ़कीर हलिया तो दुनिया में मूडा पंथ कया हुया हाणे हल नंग निभायूं था अॼु तो हुते मूंसां निभायो हिते मां तोसां तो ओ या यारी फ़ाइदे वारी आहे या न छा था चओ निभाए भी या न निभाए भी दिलड़ी दिलम जा तोखे छॾियो अॼु फ़कीरो ये दिल मुंहिंजे यार जे हवाले कयो दिलड़ी दिनम जा तोखे या वापस वरण जी नाहे सिर जो कयो मुसोदो हाजत पुछण जी नाहे दिलड़ी दिनम जा तोखे मुंहिंजा साईं दिलड़ी दिनम जा तोखे या वापस वरण जी नाहे सिर जो कयो मुसोदो हाजत कुछण जी नाहे खतड़ो लिखम जो तोड़े सूरन संदो समूरो तोरिया बिए के मोकल खोले पढ़ण जी नाहे सिर जो कयो मुसोदो हाजत कुछण जी नाहे सुभान अल्लाह दिल जी गहराई सां हाणे आऊं दावत खिताब अर्ज़ कंदुसि शेर दिलबर
हजरत किबला साहिबजादा अबू हाशिम मोहम्मद अल मारूफ मिठल साईं करमी दामद बरकात आलिया जिनके पाण स्टेज अचन ऐं पंहिंजो खिताब करण फरमाए। हथ खणी जो सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअद फऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मन अमिल सालिहम मिन ज़करिन औ उन्सा वहुव मुमिनुन फलनुहयियन्नहु हयातन तय्यिबा। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीज़। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों ऐं भाइयों, अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला जा करोड़े करम ऐं एहसान जो अॼु असांखे ज़िंदगी में हिकु दफ़ो ॿीहर मुर्शिदनि जी दरबार जी हाज़िरी नसीब थी आहे। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। तव्हां जेके बीठा आहियो से वेही रहो त ॾाढो मज़ो ईंदो। 1.5 कलाक मुर्शिद तकरीर कंदा बीहंदो त तव्हां वेही रहो, समय वेही रहो, सभु इत्मीनान रहो। जेके चइनी पासनि खां बीठा आहियो से सभु वेही रहो। मां घणी धकी तकरीर कोन कंदो, सिर्फ़ 5 मिंट तव्हांजे विच में आयल आहियां। मां बि मुर्शिदनि जी तकरीर जे लाइ आतो आहियां। हिकिड़ी आयत मुबारक इन फ़कीर पढ़ी आहे, उनमें अल्लाह ताला इरशाद फरमायो त मन अमिल सालिहन मिन ज़करिन औ उन्सा। मर्दन ऐं औरतुनि मजा जेके सालिह अमल करण वारा आहिनि, वहुव मुमिनुन इन हाल में जो ईमान वारा हुजनि, फलनुहयियन्नहु हयातन तय्यिबतन। असां उन्हनि खे जियारींदासीं अहिड़ी हयाती सां जेका ज़िंदगी पाकीज़ा हो। अल्लाह जो फरमाए मर्दनि ऐं औरतुनि मां जेके चङा अमल कनि, भला अमल कनि, सुठनि अमलनि करण वारा थियनि, निमाज़ूं पढ़नि, रोज़ा रखनि, सालिहनि जी संगत में वेहनि, फरमान ॿुधनि, हदीस ॿुधनि, क़ुरान ॿुधनि, मुर्शिदनि जी सोबत में आया, नसीहत ॿुधी विया, ठलो ॿुधो अणॿुधो कोन कयनि, उन जे मथां वञी अमल करण वारा बणिया। चओ सुभान अल्लाह। हितां जेको फरमान मिलियो पंहिंजे कायद खां, पंहिंजे शेख खां, पंहिंजे मुर्शिद खां, जेको फरमान मिलियो उन ते अमल कयो, उन ते वञी अमल पेरा थिया, अमल करण वारा बणिया। अल्लाह जो क़ुरान में फरमाए फलनुहयियन्नहु, असां उन्हनि खे जियारींदासीं, उन्हनि खे हयाती ॾींदासीं, हयातन तय्यिबतन। अहिड़ी ज़िंदगी, अहिड़ी हयाती जेका तय्यिब हूंदी, पाकीज़ा हूंदी, तापा ऐं पाक ज़िंदगी हूंदी। दुखन खां, दर्दन खां, गमन खां, अंजन खां, परेशानियुनि खां, दुनिया जी गमन खां, आखिरत जी परेशानियुनि ऐं गमन खां, हर शइ खां अल्लाह निजात ॾेई छॾींदुसि। मां पाण जियारींदुसि, मां पाण उन जा दुख दर्द लाहींदुसि। शर्त इहो आहे जो अमलन सालिहन करण वारो बणिजी वञे। वरी जो सुभान अल्लाह। अल्लाह जो फरमाए हयातन तय्यिबतन, अहिड़ी ज़िंदगी मिलंदी जेका तय्यिब हूंदी। सुभान अल्लाह। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। त मौलाना बयान मदीनो मुनव्वरा। सुभान अल्लाह। अल्लाह असां सभिनी खे मुर्शिदनि सां गॾु मदीने जी हाज़िरी नसीब करे। बार बार मदीने जी हाज़िरी ॾिस कयूं, अदा कयूं, मुर्शिदनि जो साथ हुजे। चओ आमीन। अल्लाह ताला जे हबीब जी हिजरत करण खां अॻु में मदीने शरीफ जो नालो हुयो यसरफ। छा नालो हुयो? यसरफ। यसरफ माना बीमारियुनि जी जाइ। 12 को माण्हू ईंदो हुयो मदीना मुनव्वरा में, तो बीमार थी पवंदो हुयो, तबियत नासाज़ थी वेंदी हुयसि, बुखार थी पवंदो हुयसि। हज़रत बिलाल रज़ियल्लाहु ताला अन्हु जॾहिं मदीना मुनव्वरा में आया, बीमार थी पिया, सख़्त तबियत नासाज़ थी वई। बुखार जी हालत में साईं करीम साहब उन जी वट तीमारदारी जे लाइ आया। हज़रत बिलाल रज़ियल्लाहु ताला अन्हु बुखार में पियो, अल्लाह मक्के वारनि ते मार पवे, असांखे भले शहर मां कढी हिन बीमारियुनि वारे शहर में हाणे पहुचायो अथनि। मदीने वारे साईं ॿुधो, साईं फरमायो बिलाल मुंहिंजे मदीने खे ईअं न चओ। अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। हे यसरफ न आहे, हे तैबा आहे। तैबा
माना पाकीज़ा शहर है। हिते जेको गुनाहन जी मेर खणी ईंदो आहे, ज़ाहिरी बीमारियूं खणी अचे, बातिनी बीमारियूं खणी अचे, मदीने में पहुचंदो ज़ाहिर बातिन अल्लाह पाक बनाए छॾींदो आहे। न चई सुभान अल्लाह। मुझे मुर्शिदन जो शेर है, नौ शेर साईं जो किताब आहे ख़याल यार, चओ सुभान अल्लाह। फरमाइन था त छा ॿुधाया मदीने जो मंज़र, छा ॿुधाया मदीने जो मंज़र, हू बहु बेश्त जो आ नज़ारो, या मेहराब ऐं हिया मिंबर, हिया मेहराब ऐं हिया मिंबर, ही न हयातुन नबी नूर वारो, ओ ही हयातुन नबी नूर वारो, आहे हर तरफ खुशबू ही खुशबू, नूर नीलुन ते वसकारो आए, बरकतूं रहमतूं जाम जारी, आखिर ताईं चओ सुभान अल्लाह। बरकतूं रहमतूं जाम जारी, खोट नाहे खाए राज सारो, ओ मुझे जानिए जाते, मुझे जानिए जो जाते कदम जाए फलकन का आला उत्तम, अदब सां ईंदो जिब्रील जित आ, अदब सां ईंदो जिब्रील जित आ, सारे आलम जो साजन सहारो, ओ इश्क सां जो अकबील आयो, कंदो आका उन जी शिफात, दिल पर साईं जल्द कर तू तैयारी, करमी फकीरो जल्द कर तू तैयारी, इचो आयो तोड़े इशारो। सुभान अल्लाह। मदीनो, मदीने वाले साईं जे साम्हूं मदीना मुनव्वरा में हिकिड़ो माण्हू आयो, मुंहं ते कपिड़ो ॾिनई, हवा पई थिए, धूड़ पई उॾा में, साईं जन हुनजे मुंहं ते कपिड़ो हटाए फरमायो, मदीने जी मिट्टी ऐं हवा का मुंह न लगा लिका, चो मदीने जी हवा में मिट्टी में अल्लाह शिफा रखाई आहे। वरी जो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। इहो आहे ताबा, इहो आहे तैबा, इहो आहे पाकीज़ा, इहो आहे मदीना मुनव्वरा। अल्लाह जो कुरान तो फरमाए, तव्हां बि जे करमियो अमल करण वारा थियो, अमल सालिह कयव, जिंदगी सुठनि अमलनि में गुज़ारियव, जेको मुर्शिद का फरमान ॿुधव, हली वञी उन ते अमल कयव, मां अल्लाह हयातन तय्यबतन तव्हांजी ज़िंदगी खे बि मदीनो बनाए छॾींदुसि। जोर सां जो सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह, असां पंहिंजे मुर्शिद जा ताबेदार आहियूं, जेको फरमान ॿुधंदा आहियूं अमल कंदा आहियूं। अॼु वाइदो कयो, जेको ॿुधंदासीं उन ते अमल कंदासीं, अमल वारी जमात थींदासीं इंशाअल्लाह। अल्लाह ताला शाह अमल जी तौफीक अता फरमाए। मुंहिंजी तकरीर ख़त्म थी वई है, मुंहिंजे हथ में मुर्शिदन करीमन जा नवां किताब आहिनि। चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अर्ज़ कंदो आहियां, माण्हू दरगाहनि ते मेलनि ते पीरनि वटि वेंदा आहिनि, को फुला वठी ईंदो आहे, को मिठाई वठी ईंदो आहे, साईं दरगाह जी सुखड़ी खणी वञो। मुंहिंजे मुर्शिद जी दरगाह जी सुखड़ी हे इल्म जो दरिया आहे। चओ सुभान अल्लाह। का इल्म जी कसी आहे, को इल्म जो को किताब इल्म जो दरिया है, को इल्म जो तला है, को इल्म जो जी डंडा, को किताब इल्म जो समुंड है। चओ सुभान अल्लाह। हे मुझे शेर पढ़ियो साईं जन जो, चओ सुभान अल्लाह। ये किताब है साईं जन जो नओ शायरी जो ख्याल है यार। जेड़ो किताब जो नालो भलो आ, तेड़ो टाइटल भलो आ, तेड़ी मुझे मुर्शिदन करीम जी शायरी तेड़ी बेहतरीन। साईं जन फरमाइंदा शेर पढ़ंदा, दुनिया ऐ उकबा भली उनई जी आवाज जे को करीब आए, नसीब आहे दुनिया ऐं उकबा भली उनई जी
दुनिया उकबा भली उन्हई जी आवाज जेको करीब आहे आवाज हथ सां मिलायो हथ जे उन्हई ते दोज़ख हराम आहे आवाज ही ते थियो था राज़ी आवाज ही ते थियो था राज़ी उहो खुदा वट हबीब आहे झलक आवाजी ॾिठी चई उहो वॾो खुश नसीब आहे दुनिया ऐं उक़बा भली खजानो आहे किताब ऐं साईं जो किताब आहे नबीअ जा पाण हे बि शाइरी आहे साईं करीमनि जे वालिदैन करीमनि जे साईं मुंहिंजा शान में साईं जन हे किताब लिखियो आहे शाइरी में हे किताब आहे सुभान अल्लाह चओ त ॿुधायां नंढड़ो किताब आहे पर बेमिसाल किताब आहे नालो अथसि हज जहिड़ा सवाब अमल कयो अमल नंढड़ो हूंदो पर हिकिड़े अमल करण में तव्हांखे हज करण जेतिरो अजर ऐं सवाब मिलंदो हाणे साईं हे 15 लख रुपया हज असां जहिड़ो ग़रीब माण्हू किथां हज ते वञे हिन में साईं जन 45 अहिड़ा अमल लिखिया आहिनि जेके अमल कयो अल्लाह ताला तव्हांखे जन्नत हा हज जो सवाब घर वेठे अता फरमाईंदो हिकिड़ो अमल साईं जन लिखियो आहे जेको सुबुह जो 100 दफ़ा सुभान अल्लाह पढ़े शाम जो 100 दफ़ा सुभान अल्लाह पढ़े अल्लाह ताला उन ॾींहं में उनखे 100 हजनि जो अजर ऐं सवाब अता फरमाईंदो बिल्कुल नओ निकोर ताज़ो वाली किताब आयो हिन जो नालो आहे ईसारे सवाब पंहिंजे मैयतनि खे ईसारे सवाब कजे न कजे जाइज़ आहे नाजाइज़ आहे अक़ीदा ऐं अहले सुन्नत ते बेहतरीन किताब आहे दलील ऐं दलाइल सां ऐं इंशाअल्लाह ईसारे सवाब जा फज़ाइल भी हिन में तव्हां पढ़ंदव हिन में ईसारे सवाब जी हक़ीक़त छा आहे तरीक़ो छा आहे ईसारे सवाब कीअं कजे उन जो अहले सुन्नत व जमाअत जो अक़ीदे मुताबिक़ तरीक़ो छा आहे साईं जन हे किताब में लिखियो आहे ऐं हे जेको 10 मार्च ते शबानुल मुअज़्ज़म में 10 मार्च ते अज़ीम शान अज़मत वालिदैन मुस्तफ़ा कॉन्फ्रेंस थियो याद आहे मिसरी में इंशाअल्लाह हाणे त हर जमात पंहिंजे ॻोठ में अज़मत मुस्तफ़ा अज़मत वालिदैन मुस्तफ़ा कॉन्फ्रेंस रखाईंदी इंशाअल्लाह हे उन जलसे जो अखियुनि ॾिठो आवाज़ आहे जेके न पहुची सघिया इंशाअल्लाह हे पढ़ंदा ईअं महसूस कंदा त उन जलसे में असां गॾु वेठा आहियूं हे मुझे मुर्शिदन करीम जो किताब सीरत वालिदैन मुस्तफा उम्मुल मोमिनीन ऐं अबुल मुस्तफा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन उन्हनि ॿिन्ही साहिबैन करीमैन जे शान में साईं जन हे किताब लिखियो आहे हे किताब वठो सभई किताब वठो पंहिंजे बच्चनि खे पढ़ायो अहल औलाद खे पढ़ायो पाण पढ़ो यारनि खे पढ़ायो इंशाअल्लाह अहले सुन्नत जो अक़ीदो तव्हांजे सीने में वाज़े थींदो जन्नत में वञण जी राह आसान थींदी अमल ते दिल मजबूर थींदी ॿई जहान मोचारा थी वेंदा बिला ताक़ीर मुंहिंजा मुर्शिद